डॉक्टर साहब तव्हां इंटरनेशनल इश्यूज़ ते लिखंदा आहियो, तव्हां नेशनल इश्यूज़ ते तव्हांजी गहरी नज़र आहे। अॼु जे फ़ैसिले खां पोइ, अॼु जो जेको फ़ैसिलो थियो आहे, तारीख़ी फ़ैसिलो थियो आहे, पार्लियामेंट जी जीत आहे, फतह आहे पार्लियामेंट जी? मुंहिंजी ख़्याल आहे अॼु जे फ़ैसिले खां पोइ जेके पॉलिटिकल पार्टीज़, हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी खे जेको फ़ाइदो थियणो हो उन जो जेको फ़ाइदो थियणु रुकिजी वियो आहे ऐं उन जे करे अॼु खां 15 ॾींहं अॻु में जेके इख़्तिलाफ़ थिया हुआ, जंहिंखे पोइ लंडन मीटिंग में उन्हनि इख़्तिलाफ़नि में ख़तमु कयो वियो, मूंखे वरी उहे इख़्तिलाफ़ बि उभरंदा नज़र अचनि था। ऐं सो तंहिंजे करे मां सम्झां थो पार्लियामेंट सुप्रीम आहे ऐं मुंहिंजी त हमेशह इहा सोच रही आहे त का बि लेजिस्लेशन करियो स्टेक होल्डर सां गॾु मिली करियो त तव्हांजे लाइ बहितर आहे। इवन SBR जे बोर्ड ते जॾहिं मां हूंदुसि तॾहिं बि इहा ॻाल्हि कंदो हुउसि त तव्हां पॉलिसी ठाहियो स्टेक होल्डर सां मिली करियो त तव्हांजे लाइ इहे एहतिजाज न थींदा इदारे जे अंदरि। ऐं पर उन खे फोकस न कयो। सुप्रीम कोर्ट हिकिड़ो आला इदारो हो ऐं उन जे लाइ बि उन जे रूल ऑफ बिज़नेस खे बि जेकॾहिं उन्हनि खां गाइडेंस वठंदा त एतिरी बि नौबत न अचे हा। पर वरी बि उन्हनि पार्लियामेंट कानून साज़ी पार्लियामेंट जो हक़ आहे ऐं उन्हनि ॾिठो त सुप्रीम कोर्ट जे हवाले सां जेकॾहिं को कानून साज़ी सुप्रीम कोर्ट जे इख्तियारात खे घटि न पई करे पर उन जे लाइ बहितर तरीक़े सां करण जे लाइ जेकॾहिं का कानून साज़ी थी आहे त उन खे ओके कयो वियो। पर उन कानून साज़ी में जेकॾहिं माज़ी खां कंहिंखे फ़ाइदो ॾियण जी कोशिशि कई वई त उन खे रोकियो वियो। मुंहिंजे ख़्याल में फ़ैसिलो तमामु सही आहे ऐं बहितर आहे ऐं ओपन कोर्ट जे अंदरि हिकिड़ी लार्जर बेंच जेकॾहिं अॻु में इहो करे हा, जेकॾहिं आसिफ़ खोसा साहिब जे टाइम ते बि जेकॾहिं इहा शइ थी आहे त इहा बि नौबत न अचे हा, पर उन टाइम ते बि न थी, उन खां पोइ बि न थी ऐं आख़िर काज़ी फ़ाइज़ ईसा साहिब जंहिंजे बारे में हमेशह चवंदा पंहिंजी तबियत वारो आहे पर हुन हिकिड़ो मिसाल ॾेखारियो ऐं पहिरीं ॾींहुं अची इहो केस कयो ऐं पंहिंजा ई इख्तियार चई न इहे जेके सही आहे उहो सही उनखे कई। मुंहिंजे ख़्याल में क्रेडिट गोज़ टू चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा साहिब। डॉक्टर साहब जीअं त नवाज़ शरीफ साहब जी वापसी, नवाज़ शरीफ कुझु ॾींहंनि में पाकिस्तान अचे पियो, जीअं त तव्हां हिकिड़ी इहो तज्ज़ियो बि पेश कयो आहे, इलेक्शन तव्हां कोन था ॾिसो, मियां साहब इलेक्शन खां अॻु में अचे थो, हाणे त अपील जो हक़ बि मिली वियो, जहिड़े तरीक़े सां अॼु एक्ट खे कानून तौरु जेको आहे तस्लीम बि करे वरितो आहे। मियां साहब जी वापसी ॾिसो सा सियासत में बयानियो उहो ई हूंदो, वोट को इज़त दो? न, अपील जो हक़ मिलियो आहे इहो मूंखे न आहे ख़बर। मुंहिंजे हिसाब सां न मिलियो आहे। पोइ हाणे जेकॾहिं मिलियो आहे त पोइ त मुंहिंजे हिसाब सां इहो कानून माज़ी खां लागू नथो थिए ऐं जेतिरे करे मूं ॿुधो हो, वधीक मां हिन खे फॉलो कोन कयो आहे, मां बिज़ी हुउसि, पर मुंहिंजे ख़्याल में जेके माज़ी जा जेके फ़ैसिला आहिनि जेके टाइम बार थी विया आहिनि उन्हनि खे इन ई एक्ट जे सुप्रीम कोर्ट जे अॼु जे फ़ैसिले खां पोइ उन जो फ़ाइदो न पहुचंदो। वधीक तव्हां उन ते रिसर्च कई हूंदी, तव्हां प्रोग्राम करियो पिया, पर ॿिन्ही सूरतनि में चाहे अपील करे थो चाहे केसनि खे फेस करे थो, उनखे केस फेस करणा पवंदा ऐं तंहिंजे करे उहो पंहिंजी जॻह ते आहे। पर हिन वक़्तु जेके इकोनॉमी जी जेका सूरत हाल आहे, मुल्की जेके हालात डॉक्टर साहब इन ते अचण खां अॻु में मां पहुचो न त माज़ी जे केसिस ते इहो अप्लाई कोन थींदो। हा, माज़ी जे केसिस ते इहो अप्लाई कोन। पाकिस्तान जेको हींअर डिसीशन वरितो आहे न मेन रेफ्यूजीज़ जे हवाले सां, ऐं उन ई डिसीशन तमामु घणी इम्पॉर्टेंट आहे। असांजो ईस्ट ऐं वेस्ट ॿई बॉर्डर जेके आहिनि असांजा हिन वक़्तु तमामु घणा टाइट पोज़ीशन में आहिनि ऐं हिन डिसीशन सां ऐं डिसीशन पाइदारी सां जेकॾहिं थी वञे थो त हीउ डिसीशन घणो कुझु पाकिस्तान खे ॾेई वेंदो। तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्तु जेको बि फोकस हूंदो उहो इन ई पॉलिसी ते हूंदो त आया जेके हिते हिन वक़्तु मुल्क में 18 लख माण्हू जेके विदाउट कंहिं रजिस्ट्रेशन या अनऑफिशियली थियल आहिनि उनखे वञणु शुरू त थिया आहिनि 100-500 हज़ार, पर 18 लख हिकिड़ो वॾो मिक़दार आहे ऐं अॼु 10 ॾींहं गुज़री विया आहिनि त मां सम्झंदो आहियां 10 ॾींहंनि में 1 लख माण्हू क्रॉस न थिया हूंदा। सो तंहिंजे करे
टाइम ॿुधाईंदो त मुल्क में डॉक्टर साहब 1.7 मिलियन यानी कि एतिरा माण्हू जेके आहिनि अनरजिस्टर्ड आहिनि अफ़गानी आहिनि जेके इलीगली हिते रहनि था जीअं त इहे फैक्ट्स एंड फिगर इंटीरियर मिनिस्टर साहब जा आहिनि हिकु त इहा ॻाल्हि इहो फ़ैसिलो सियासी जमातुनि तारीख़ में न करे सघियो इहो आर्मी चीफ ॾे क्रेडिट वञे थो हिकु स्मगलिंग खे होर्डिंग खे रोकणु और जहिड़े तरीक़े सां इहो बि क्रेडिट उन ॾे वञे थो छा चवंदव इन ते ॾिसो फॉरेन पॉलिसी कॾहिं बि सियासी जमायत कॾहिं न कई आहे चाहे उहा इक़्तिदार में रही आहे फॉरेन पॉलिसी हमेशह उन जे अंदरि रोल इस्टेब्लिशमेंट जो ई रहियो आहे छो त पाकिस्तान जा जेके मुहाफ़िज़ आहिनि उन्हनि हमेशह पंहिंजो रोल अॻियां रखियो आहे ऐं अॻियां रहंदो हेसि ताईं रहियो बि आहे ऐं त जेकॾहिं डिसीशन अॻु में इहो न थियो आहे त उन डिसीशन में सिर्फ़ु पॉलिटिकल पार्टीज़ न उन जे अंदरि इस्टेब्लिशमेंट जी पॉलिसी बि उन जे लाइ काफ़ी फ़ाइदा वरितऊं पर मुंहिंजे ख़्याल में उन फ़ाइदनि खां वधीक नुक़सानु थियो आहे 70,000 जानूं विञा आहिनि हमेशह हर मुल्क ओमान जहिड़ो मुल्क अहिड़े ख़ते में वेठो आहे पर सभ खां वधीक पहिरीं हुनजी सोच पंहिंजे मुल्क जी मफ़ादात पॉलिसी हूंदी हुई जंहिं बि पंहिंजे मुल्क जी मफ़ाद में पॉलिसी ठाही उहो कामयाबु आहे पाकिस्तान जे बारे में कॾहिं इहो सिंसियरली सोचियो न वियो बोल्ड डिसीशन न वरिता विया त पिशावर मां डॉलर पिया वञनि अनऑफिशियली असांजो सॼी जेका महांगाई थिए पई मुंहिंजी जेकॾहिं तव्हां 23 फेबरवरी सही जी स्पीच जेका अॼु तव्हां मुल्क में हींअर हालात ॾिसो पिया 23 फेबरवरी 2023 ते मूं इहा मुंहिंजी स्पीच तव्हां ॿुधंदा त उन ई स्पीच जे अंदरि मूं इहे सभु ॻाल्हियूं कयूं आहिनि त खितो केॾांहुं वञे पियो छा थियण वारो आहे अफ़गानिस्तान जी छा पॉलिसी आहे इसराइल फ़लस्तीन जी छा आहे इहे 23 फेबरवरी 2023 ते मूं इहा ॻाल्हि कई हो त पाकिस्तान जी हिकिड़ी स्ट्रेटेजिक पोज़ीशन आहे ऐं पाकिस्तान खे उन मां फ़ाइदो वठणु खपे जेको पाकिस्तान करे न वठी सघियो आहे हमेशह पाकिस्तान यूज़ थियो आहे विदाउट टेकिंग एनी बेनिफिट त इहो वॾी डिबेट आहे हिन जे साथ ऐं मां वरी महिरबानी डॉक्टर साहब वरी महिरबानी तव्हां टाइम ॾिनो बिज़ी हुयो तव्हां उन मां टाइम ॾिनो डॉक्टर साहब जो पॉइंट ऑफ व्यू तव्हांजे साम्हूं अची वियो नाज़रीन ब्रेक जो टाइम थियो आहे ब्रेक खां पोइ था अचूं डिस्कशन्स खे अॻिते वधायूं